दुआ जगह 100 साल बाद क़बूल थी। एक इंडोनेशियन यूई जंहिंजी उम्र 130 साल आहे, उहो मुसलसल 110 सालन खां दुआ घुरे रहियो हो त हज जी सादत नसीब थिए। यूई ॿनी ॿारे जो कमु कंदो हो, उन वटि वसीला न हुआ जो हज करे, सो अल्लाह पाक खां रोज़ दुआ घुरंदो हो त उनखे बैतुल्लाह जी ज़ियारत ऐं रोज़े जी हाज़िरी नसीब थिए। उन दर ते जितां केर बि मायूस नथो मोटायो वञे, सो उन मुसलसल लासबाब जे लाइ का ॻाल्हि मुश्किल कोन्हे। दुआनि जो करिश्मो अहिड़े निराले अंदाज़ में ज़ाहिर थियो जो केरु सोचे बि नथो सघे। इंडोनेशिया जे हिकु उन पोड़े जी दुआ जी कंहिं वीडियो ठाहे जंहिं में बाबा चवे पियो त हू क़ुरान पाक जी तिलावत करे दुआ घुरे थो त उन जी ज़िंदगी जी सभ खां वॾी तमन्ना हज जी सादत आहे, जेका हू वसीलनि जे अणहूंदे करे पूरी नथो करे सघे। उहा वीडियो वायरल थी सऊदी हुकूमत ताईं पहुती। सऊदी फरमान शाह सलमान ख़ुसूसी हुकुम जारी कयो त बाबा खे उन जे सभिनी घर जे भातियुनि सूधो शाही महिमान तौरु हज कराए वञे। बाबा जी दुआ जे करे उन समेत उन जे सॼे ख़ानदान खे शाही हज जी सादत नसीब थी।